बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरे दोस्तों, मदीने वाले साईं फरमायो त मस्कुल मोमिन कल जसद, मोमिन जो मिसाल एक ॿिए में हिक जिस्म वांगुरु आहे। हिक जिस्म हिक जान आहे, सभई उज़वा गॾिजी हिक जान तश्कील ॾींदा आहिनि। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मोमिन बि ईअं हिक जान मिसल आहिनि, हिक जिंद वांगुरु आहिनि। इज़श्तका मिन्हु उज़्वुन तदाअ लहू साइरुल जसद बिस्सहरी। जीअं हिक उज़वे खे तकलीफ़ पहुचंदी आहे त सॼे जिस्म में बेचैनी पैदा थी वेंदी आहे। ईअं जॾहिं को मुसलमान बीमार थिए, परेशान थिए, दुखारो थिए, दर्द में पवे त ॿिया वरी मोमिन मुसलमान उनजी तकलीफ़ खे, उनजे दर्द खे महसूस करे उनजी तकलीफ़ में उनजा मददगार बणिबा आहिनि। इहा तकलीफ़ उनखे न आई आहे, मुंहिंजी जान खे तकलीफ़ आई आहे। ॻाल्हि सम्झो था? हिनजे करे मदीने वारे साईं उम्मत जा हिक ॿिए जे मथां हक़ मुक़रर फरमाया आहिनि। हिकिड़े मुसलमान जो ॿिए मुसलमान जे मथां दीनी हक़ आहे। उन्हनि मंझां हिकिड़ो हक़ इहो आहे, हक़ुल मुस्लिम अलल मुस्लिम इज़ा मरिद फउदहु। नबी साईं फरमायो त हिकिड़े मुसलमान जो ॿिए मुसलमान जे मथां इहो हक़ आहे त जॾहिं उहो बीमार थिए त उनखां इयादत करण जे लाइ वेंदा कयो। सुभान अल्लाह। उनखां पुछण जे लाइ वञो, उनजी इयादत करण जे लाइ वञो। इहो तव्हांजे मथां हक़ आहे। मरीज़ खां पुछा करण हिकिड़ो त इयादत करण मदीने वारे साईं जो हिकिड़ो नबवी अखलाक आहे। ॿियो, बीमार खां पुछा करण जे ज़रिए अल्लाह जी रज़ा हासिल थींदी आहे। बीमार खां पुछण जे लाइ वञो त अल्लाह ताला जन्नत जा रस्ता आसान फरमाईंदो आहे। बीमार खां इयादत करण वञो त अल्लाह ताला जा मलाइक तव्हां ते रहमतूं वसाईंदा आहिनि। जॾहिं को माण्हू बीमार वटि वञी वेहे थो त उहो अल्लाह जी रहमत में गुलबदन थी थो वञे। तव्हांजे पाड़े में को बीमार हुजे, तव्हांजो को ॼाण वारो, सुञाण वारो को मुसलमान, तव्हां जो इंसानी दीनी हक़ आहे त तव्हां बेहिस न थी वञो, तव्हां बेपरवाह ऐं लापरवाह न थी वञो जो हुनजो ख़्याल ई न कयो। तव्हां मां को बीमार आहे, हली वञो उनखां पुछा कयो। इन में अल्लाह जी वॾी रज़ा आहे। मदीने वारे साईं फरमायो शाम जे ॾियारे अल्लाह ताला बाननि खे घुराईंदो, पोइ उन्हनि खां पुछा कंदो। ऐं अल्लाह ताला फरमाईंदो, यब्न आदम मरिदतु फलम तउदनी। ओ आदम जा पुट, मां बीमार थी पियोसि, तूं मूंखां पुछा करण जे लाइ छा जे लाइ कोन आहे? मुंहिंजी इयादत जे लाइ छो न आहे? त बानो अर्ज़ कंदो, मुंहिंजा मौला तूं बीमारी खां पाक आहीं, तूं अहकमुल हाकिमीन आहीं, अल्लाह समद आहीं। तूं कीअं बीमार थिए जो मां बानो तो अल्लाह खां पुछण जे लाइ अचां? त अल्लाह ताला फरमाईंदो, अम्मा अलिमत अन अब्दी फुलानन मरिद फलम तउदहु। तुंहिंजे पाड़े में, तुंहिंजी ॼाण में फिलाणो माण्हू बीमार थी पियो हुयो, तूं उन खां पुछण जे लाइ न वए। जेकॾहिं अम्मा अलिमत अन्नक लौ उतहु लवजदतनी इंदहु। जेकॾहिं तूं उन बीमार खां पुछण जे लाइ वञी हा त मूं अल्लाह खे उन वटि लही हा। सुभान अल्लाह। मां अल्लाह उन वटि हुजां हा। बाने जी गिफ़लत ते, उनजे इन लापरवाही ते अल्लाह ताला इन हदीस मदीने वारे साईं जी हदीस में इशारो आहे त अल्लाह सख्त गिरफ्त फरमाईंदो त तव्हां छा जे लाइ उन मरीज़ खां इयादत करण जे लाइ न वियो, ईअं पुछण जे लाइ न वञे। इहा दिलि जी सख़्ती आहे, ईमान जी कमज़ोरी आहे ऐं अख़ुवत ऐं भाइटिरी जी खोट आहे जो माण्हू के मुसलमान खां पुछण जे लाइ नथो वञे। को माण्हू जेकॾहिं के मरीज़ खां पुछण जे लाइ वञे, उनजी केॾी वॾी फज़ीलत आहे जो तव्हांखे हदीसुनि में ॿुधायो। मदीने वारो साईं जो फरमाए त मन आद मरीदन नादाहु मुनादिम मिनस समाए तिब्त व ताब मन शाक व तबव्वत मिनल जन्नति मंजिला। जॾहिं को माण्हू के मुसलमान खां इयादत जे लाइ पुछण जे लाइ ईंदो आहे,
उन मरीज़ जी तबा कुर्सी जे लाइ वेंदो आहे, उन जे हाल अहवाल पुछण जे लाइ वेंदो आहे त अल्लाह जो हिकिड़ो मलाइक आसमान ते निदा ॾींदो आहे, पढ़ो ॾींदो आहे। उन बहाने जे लाइ जेको पुछण थो वञे उनखे चवंदो आहे ओ पुछण जे लाइ वञण वारा, ख़ुश नसीब आहीं, तूं ख़ुश नसीब आहीं, तुंहिंजो हलण मुबारक आहे, तूं जेके कदम खणी थो इहो कदम कदम मुबारक आहे। वतबव्वत मिनल जन्नति मंज़िला, अल्लाह ताला तुंहिंजे लाइ जन्नत में घर तयार करे छॾियो आहे। ऐं ॿी हदीस मुबारक में आहे जॾहिं त बानो के पंहिंजे भाउ जे पुछण जे लाइ वञे, औज़ार इयादत जे लाइ वञे या उनजी ज़ियारत जे लाइ वञे, उनजो हाल अहवाल पुछण जे लाइ वञे त मलाइक खुद अल्लाह ताला क़ाल अल्लाह तबारक व तआला, उन हदीस में हो त मलाइक चवंदो आहे, हिन में आहे त अल्लाह खुद फरमाईंदो आहे तिब्त व ताब ममशाक, ओ मरीज़ जी इयादत करण जे लाइ वञण वारा, ओ मुसलमान जी ज़ियारत करण जे लाइ वञण वारा, अल्लाह ताला तोखे पाक करे छॾियो, तुंहिंजो हलण मुबारक करे छॾियो, ऐं मूं अल्लाह तुंहिंजे लाइ जन्नत में घर तयार करे छॾियो। माना तव्हांखे मरीज़ खां पुछण जे लाइ वञो त अल्लाह ताला तव्हांजे लाइ जन्नत में घर तयार करे छॾींदो। सुभान अल्लाह। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अय्युमा रजुल यऊदो मरीदन फइन्नमा यकूदु फिर रहमति फइज़ा काद इंदल मरीद गमरतुर रहमा, जॾहिं को माण्हू तव्हां के मरीज़ जी इयादत करण जे लाइ वेंदो आहे, के मरीज़ खां पुछण जे लाइ वेंदो आहे, मदीने वारो साईं थो फरमाए अल्लाह ताला हुनखे पंहिंजी रहमत में ढके छॾींदो आहे, पोइ रब जी रहमत में घेरजी वेंदो आहे। फइज़ा काद इंदल मरीद, जॾहिं उहो मरीज़ सां गॾु वेंदो आहे गमरतुर रहमा त अल्लाह ताला जी रहमत में कुटी वेंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान। ऐं साईं फरमायो त मन नशा फी हाजत अखी मुस्लिम, तव्हां मां को मुसलमान के ॿिए मुसलमान जी हाजत रवाई जे लाइ हले, अज़ल्लहु अल्लाहु बिखमसतिन व सबईन अल्फ मलकिन यदऊन लहू, कीअं जो के मुसलमान जे हाजत रवाई जे लाइ मदद जे लाइ हले, अल्लाह जा 75,000 मलाइक उन जे लाइ दुआ कनि। सुभान अल्लाह। मदद कजांइ, बख़्शिश कजांइ, जो छुटकारो कजांइ। वलम यज़ल यखूद फी रहमति हत्ता यफ्रुग फइज़ा फरग कतब अल्लाहु लहू हज्जतन व उम्रतन, के मुसलमान जी हाजत जे लाइ वञे जेसी उहो माण्हू कम पूरो करे वापसि नथो अचे, तेसी ये रहमत जा मलाइक 75,000 मलाइक उन जे मथां रहमतूं असाईंदा। सुभान अल्लाह। जॾहिं उन जे कम मां फारिग थी वञे, कम करे अचे, वांदो थी वञे उन मां, त मदीने वारो साईं फरमाए अल्लाह ताला उन जे लाइ हज ऐं उम्रे जो सवाब लिखी छॾे। सुभान अल्लाह। ईअं ई बिल्कुलु ईअं वमन आद मरीदन, जॾहिं को माण्हू के मुसलमान जे मरीज़ जी इयादत जे लाइ वञे, पुछण जे लाइ वञे, साईं फरमाए उन जे लाइ बिखमसतिन व सबईन अल्फ मलकिन, अल्लाह जा 75,000 मलाइक उन जे लाइ रहमत जा दरवाज़ा खोलींदा आहिनि, उन जे मथां रहमतूं वसाईंदा आहिनि। उहे मलाइक उन जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि जेको मरीज़ जी इयादत जे लाइ वेंदो आहे। साईं फरमायो ला यरफउ कदमन इल्ला कतब लहू बिहा हसनतन, जेको कदम खणे थो मरीज़ ॾे वेंदे, उन खां पुछण जे लाइ वेंदे, जेको कदम खणे थो हर कदम खणण जे बदिले अल्लाह उनखे नेकी अता फरमाईंदो। वला यदउ कदमन इल्ला हुतन सय्यतन, ऐं जेको कदम खयन वापसि रखई, हर कदम रखण जे बदिले अल्लाह उनजा गुनाह मिटे साफ़ करे छॾींदो आहे। वरिफ़ुन लहू बिहा दरजतन, कदम जे बदिले अल्लाह उनजा दर्जा बुलंद फरमाईंदो आहे। हता यक़ुद फी मक़अदिही, एस ताईं जो को माण्हू उहो उन खां पुछण जे लाइ वञी वेठो, उन वटि वञी वेहे, जेसी ताईं वेठो रहे फइज़ा क़ैद गमरतुर रहमा, वेठो हूंदो त अल्लाह ताला जी रहमत में हूंदो, बाज में हूंदो,
शफ़क़त में हूंदो फला यज़ालु कज़ालिक हत्ता इज़ा अक़बल हैसु यंतही इला मंज़िलिही इहो गुनाहनि जी बख़्शिश या दर्जात जी बुलंदी या मेहरबानी गुनाहनि जी माफ़ी इहो सिलसिलो हलंदो रहंदो आहे जेसी मानो वापस घर पंहिंजे मोटी नथो अचे सुभान अल्लाह हाय हाय वञे थो वरी वापस घर जेसी मोटी न अचे तेसी अल्लाह हुनजा गुनाह बख़्शींदो आहे हुनजा दर्जा बुलंद कंदो आहे हुनखे नेकियुनि जा अंबार अता हाय 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 सुभान हां ॻाल्हि सम्झ में आई है कोन हां सही है बेशक ऐं मदीने वाले साईं फरमायो त मन आद मरीदन लम यज़ल यकूद फिर रहमत हत्ता यजलिस जेको माण्हू के मरीज़ जी इयादत जे लाइ वञे ॼण के वो अल्लाह जी रहमत में गोताज़न थी हाय 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 ऐं जॾहिं वो उन वटि वञी वेहंदो आहे मरीज़ जे घर में वेहे बीमार जे पासे में वेहे फइज़ा जलस इग़्तमस फीहा तो वो अल्लाह जी रहमत जे घेरे में अची वेंदो आहे अल्लामा इब्न अब्दुल बर रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाए तो यहूद फिर रहमत माना रहमत जो नुज़ूल इन में मुराद आहे यदखुलुहा फीहा कमा यदखुलुल ख़ालिद फिल माए जीअं को माण्हू पाणीअ में घिरी वञे ऐं वेझे सॼो पाणी में पुसी वेंदो आहे इएं बिल्कुलु जेको माण्हू के मरीज़ वटि वञे पुछण जे लाइ उहो अल्लाह जी रहमत में बख़्शिश में अल्लाह जी इनायतुनि में इएं वहिजी वेंदो आहे हाय 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 सुभान अल्लाह वहादा तमसीलुन लिमा यनालु मिन सवाब वल मग़फ़िरत इहो हिकिड़ो मिसाल आहे त उन जे लाइ सवाब ऐं बख़्शिश ऐं छोटकारा कीअं अल्लाह ताला अता फरमाईंदो आहे अल्लामा मुहद्दिस सिद्दी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाए जो फइज़ा जलस इग़्तमस फीहा जो मतलब आई रद्दतुर रहमत मिन कुल्ली जानिबिन वसार कमन गास फी बहरि रहमत इहो जेको इग़्तमस लफ़्ज़ साईं फरमायो यानी या रहमत जे के समुंड में घिरी पियो हाय 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 अल्लाह ताला जी रहमत जो समुंड आहे हे जेको माण्हू के मरीज़ जी इयादत जे लाइ वञे थो जेको माण्हू समुंड में लही वञे इहे ॼण के इहो बीमार खां पुछण जे लाइ न वियो आहे रब जी रहमत जे समुंड में घिरी हाय 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 सुभान 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 अल्लाह हैदर करार हज़रत सैयदना अनस बिन मालिक जो फरमान मन तवद्दा फअहसन अलवुदू जेको माण्हू सुहिणे नमूने सां वुज़ू करे अवल सुहिणे नमूने सां वुज़ू करे आज अखाहुल मुस्लिम ओ मुसलमान जी इयादत जे लाइ वञे अवल वुज़ू करे ओ इयादत जे लाइ वञे मुहतसिबन बेवुइद मिन जहन्नम 70 खरीफा इन ॾींहं सां वञे त मूंखे लेखी मिले अल्लाह ताला राज़ी रहे सवाब ॾींहुं ॾींहं सां वञे अल्लाह ताला इन बीमार जी इयादत करण जे लाइ इन तरीक़े सां जेको वियो उनखे जहन्नम जी बाहि खां 70 साल परे करे छॾींदो आहे सुभान अल्लाह सुभान अवन वञे अल्लामा अज़ीमाबाद जी रहमतुल्लाह अलैहि औनुल महबूब शरह मुदाउद में फरमाइनि था त मुहतसिबन यानी नेकी जी नियत सां वञे ऐं तालिबन लिसवाब मिन अल्लाह ला लिल गर्जिन दुनियवियन मिन रियाइन औ सुमअतिन औ रद्द जमीलिन इयादत करण मां मुराद आहे त तव्हां हुन वटि वञो नेकी जी नियत सां को एहसान जताइण जे लाइ न वञो रियाकारी जे लाइ न वञो माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ न वञो या उन मरीज़ जो तव्हां ते को एहसान आहे को थोरो कयो अथई उहो लाहिण जे लाइ वञो अबा हिन जा मूं ते थोरा आहिनि हलूं था बीमार थी पियो कुझु करे थो न इन नियत सां न वञो थोरो लाहिण जे लाइ वञो या दुनिया वारनि खे ॾेखारण जे लाइ वञो या मिट माइट बाबा माइट आहे वञो था पुछण जे लाइ मतिलबु माइट कावड़जी न पवनि माइटाणो रिश्तो क़ाइमु करण जे लाइ वञे न कंहिं दुनिया जे ॾेख वेख जे लाइ न वञे इन नियत सां वञे नुदिबल वुज़ू लिल इयादत वुज़ू करे वञे ऐं उन खां पुछण जे लाइ पहुचे नियत इहा करे त मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे मथां राज़ी रहे सुभान अल्लाह ऐं सैयदना हैदर करार मौला अली मुश्किल कुशा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त जॾहिं को माण्हू के मरीज़ वटि इयादत जे लाइ वञे ख़रज माहू 70,000 मलकिन
यस्तगफिरून लहू हत्ता युस्बिह जॾहिं शाम जो को मुसलमान के मरीज का पुछण जे लाइ वञे मदीने वारो साईं तो फरमाए अल्लाह रब्बुल इज्जत जा 70,000 मलाइक सुबुह ताईं उनजी बख़्शिश जी दुआ घुरंदा रहंदा सुभान अल्लाह हाय हाय जॾहिं सुबुह जो वञे पुछण जे लाइ त 70,000 मलाइक शाम ताईं उनजी बख़्शिश जी ऐं छुटकारे जी दुआ घुरंदा रहंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान ऐं असां सम्झो चलो पुछण जे लाइ वियासीं मरीज़ जी आदत करण जे लाइ वियासीं को वॾो अमल न आहे पर नबी साईं केॾा वॾा अजर इनाम हिकिड़े अमल में रखाए छॾिया आहिनि हाँ सही है सुभान अल्लाह ऐं जॾहिं तव्हां के मरीज़ वटि पहुचो मरीज़ जी इजाज़त कयो त साईं फरमायो मन आद मरीदन लम यहदुरहु अजलहु जे अहिड़े मरीज़ वटि वञो जेको मरज़ुल मौत में न आहे अहिड़ो मर्ज़ जेको बीमारी जेका मौत जे क़रीब करण वारी माण्हू ख़बर पवंदी आहे हे मर्ज़ हाणे हिनखे बचाईंदो न अहिड़ो मौत अहिड़ी बीमारी न हुजे आम बीमारी हुजे पोइ उन वटि वञो उन वटि वञी वेहो उनजी सैरानी खां वेहो पोइ 7 दफ़ा हीअ दुआ पढ़ो उनजे पासे में वेही 7 दफ़ा हीअ दुआ पढ़ो अस्अलुल्लाहल अज़ीम रब्बल अर्शिल अज़ीम यशफियक अस्अलुल्लाहल अज़ीम रब्बल अर्शिल अज़ीम यशफियक मां पंहिंजे वॾे अल्लाह रब्बुल इज़्ज़त अर्श वारे अज़ीम रब खां सुवाल थो कयां अल्लाह तोखे शिफ़ा अता सुभान अल्लाह बेशक सच 7 दफ़ा पढ़ो मरीज़ जे पासे में बि अस्अलुल्लाहल अज़ीम रब्बल अर्शिल अज़ीम यशफियक मौत वारो मर्ज़ न हुजे नबी सही तो फरमाए ता 7 दफ़ा या दुआ पढ़ी इल्ला आफहुल्लाह मिन ज़ालिकल मर्द अल्लाह ताला उन मर्ज़ में उनके जरूर आफियत अता फरमाए सुभान जरूर सेहत अता कंदो मरीज़ वटि वञो तो उनजे पासे में बि शोर शराबो न कयो मरीज़ खां पुछी जल्दी वापस अचो जल्दी ॿाहिरि निकिरो मरीज़ वटि घणी देर वेहण बि जाइज़ न आहे वो वीचारो की बीमारी में तव्हां वेही उते शोर शराबो कयो वीना अस्पताल में पुछण जे लाइ पोइ कलाकनि जा कलाक उते वेठा हूंदा हो छॾियो त वीचारो आराम करे बीमार डॉक्टर हुनखे सुम्हण जे लाइ चयो आहे हे उते सही फ्रूट वठी ॾींदा मानी वठी ॾींदा पोइ वेठा खाईंदा पीअंदा कचहरी कंदा बाबा छॾियो थोरी देरि त वेहूं हुन बीमार सां वेहो पुछा कयो दुआ घुरो ऐं रवाना थियो हुनखे तकलीफ़ न पहुचायो ऐं मदीने वारे साईं फरमायो त जॾहिं तव्हां के मरीज़ वटि वञो तवजो आहे मुड़े अल्लाह कम जी हदीस आहे साईं फरमायो जॾहिं तव्हां के मरीज़ वटि वञो ऐं उन वटि वेहो ऐं उन जे लाइ दुआ त घुरो पर उन बीमार खां पंहिंजे लाइ बि दुआ घुराईंदा कयो सुभान अल्लाह पंहिंजे लाइ दुआ घुराए छो ला तुरद्दु दावतुल मरीद हत्ता यब्रा जैसी बीमार सेहतयाब नथो थे जेका दुआ घुरंदो अल्लाह उनजी दुआ रद्द न आहे सुभान ऐं साईं फरमाईंदा दखलत अलल मरीद अला मरीद जॾहिं तव्हां के मरीज़ वटि वञो के मरीज़ वटि पहुचो फमुरहु यदउ लक पोइ उनखे चओ त अदा मुंहिंजे लाइ दुआ हाय हाय उनखां पंहिंजे लाइ दुआ घुराईंदा कयो छो इन दुआउ क दुआइल मलाइका छो त बीमार जी दुआ ईअं आहे ॼण मलाइकनि जी दुआ हुजे सुभान अल्लाह हाय हाय मलाइक कंहिंखे दुआ ॾियनि बीमार जी दुआ बि ईअं आहे उहा बीमार दुआ घुरंदो अल्लाह ज़रूरु क़बूल फरमाईंदो सुभान ऐं साईं फरमायो ऊदुल मर्दा वञो मरीज़नि खां इयादत करायो मरीज़नि जी इयादत कयो उन्हनि खां पुछण वञो वमुरुहुम फलियदउ लकुम ऐं उन्हनि खे अर्ज़ कयो त अदा ओ बीमार मुंहिंजे लाइ दुआ घुर उन खां दुआ घुराईंदा कयो फइन दावतल मरीद मुस्तजाबतुन छो त मरीज़ जी दुआ ज़रूर बिन ज़रूर अल्लाह क़बूल फरमाए सुभान अल्लाह उहा क़बूल थियल दुआ आहे बीमार जी दुआ क़बूल थियल दुआ आहे वज़म्बहु मग़फूरुन उन जा त गुनाह अल्लाह बख़्शे छॾींदो आहे बीमारी जे करे पर जेकॾहिं उहो बीमार ॿिए कंहिंजे लाइ दुआ घुरे त अल्लाह पुछण वारे जा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए सुभान हाय तव्हांजी ॻाल्हि सम्झ में आई हाँ सही है बीमार वटि वञो उन खां दुआऊं घुरायो उन खां उन जे लाइ दुआ घुरो उन खां दुआ घुरायो अल्लाह ताला जे हबीब अरबी मुजीब जेको हक़ मुक़ररु कयो आहे उहो हक़ अदा कयो अल्लाह राज़ी रहे अल्लाह के हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा सल्ली अला